अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउं मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। अब ये जब तीन इकट्ठे हुए थ्री स्टूजेस, मैं इनका शुक्रिया इसलिए अदा करना चाहता हूं कि सारी कौम ने देखा है कि अगर इन्होंने मुल्क को बचाना है तो बेहतर है कि इमरान खान के साथ डूब जाओ। मैं तंग आ गया था 3.5 साल जब से हुकूमत आई है। कल हुकूमत गई, परसों हुकूमत गई, आज गई, नाहिल है, सिलेक्टेड है। तो अब जो ये तीनों इकट्ठे होके इन्होंने जो किया है, ये अब कप्तान की जो ये बंदूक की निशिस्त है ना, ये तीनों उसके बीच में आ गए और ये कप्तान के ट्रैप में आ गए। मैं ये पेशन गोई करता हूं कि ये सिर्फ अदम एतमाद इनकी फेल नहीं होगी, इनकी 2023 की इलेक्शन भी गई। ओपोजिशन कप्तान जी जार में फांसी पई, हिननि जी न रुगो बेतमादी रिथ नाकाम थींदी पर ही 2 साल 23 जूं चूंडूं बि हराईंदा। हिक ॿिए खे चोर चवण वारा मुंहिंजे खिलाफ़ गॾु थी विया आहिनि। माण्हू महांगाई सबबि मुश्किल में आहिनि पर ओपोजिशन क़यादत जे करप्शन विसारी अथनि। वज़ीर आज़म इमरान खान जो इस्लामाबाद में कन्वेंशन के खिताब, चयाई अपोजिशन जो थोराइतो आहियां, मथन तनक़ीद न कंदसि। अपोजिशन जे करे माण्हुनि खे महांगाई विसरी वई ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुतहिद थी वई आहे। गजल मुखालिफ़ धुर जो बेतमादी रिथ ते पुरअमन वोटिंग लाइ अदालत वञण जो फ़ैसिलो। अपोजिशन जा अख़बार सुभाणे इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदा। JUI अख़बार अब्दुल गफूर हैदरी चयो आहे त हुकूमत अहिड़ो माहौल पैदा कयो आहे जो अपोजिशन बि म्यान मां तलवार कढे वरिती आहे ऐं हाणे उन तलवार खे म्यान में विझणु ॾुखियो थी वेंदो। हुकुमराननि खे अहिड़ी तारीख़ी सियासी शिकस्त मिलंदी जो यादि रखंदा। कंहिंमें जुरत आहे जो इमरान खान खिलाफ़ वोट ॾे। उम्मीद आहे त मामला बेहतरी ॾांहुं वेंदा ऐं बेतमादी रिथ जी ज़रूरत न पवंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त डी चौक ते 2 लख माण्हू गॾु कंदासीं। ॾिसंदासीं त 2 लख जे हुजूम मां गुज़री केरु इमरान खान खिलाफ़ वोट ॾेई वरी वापसि वञे थो। 4 महीने से मौलाना फजलुर रहमान साहब लॉन्ग मार्च की बात कर रहे हैं। उनको समझना चाहिए कि मौला जट की सियासत नहीं चलेगी और इसके नतायज बहुत खौफनाक, खतरनाक और ये भी हो सकता है कि अदम एतमाद की बजाय कुछ और निकल आए। आप आए 23 मार्च को, आपको पूरी प्रोटेक्शन दी जाएगी। अगर किसी को रोका गया तो मैं जिम्मेदार हूँ। मार्केट में बोलियां लग रही हैं, ये लगती रहती हैं। बिकने और बकने वाले जो होते हैं वो कभी कामयाब नहीं होते, ये याद रखना, घेरे में आ जाएंगे। तसादम को अवॉइड करें, अनारकी मुल्क में मत फैलाएं, इंतहाई उल्टा निकलेगा। तो मौलाना साहब कह रहे हैं कि हमने लाठियां तेल में भिगोई हुई हैं। बड़ा अफसोस है कि ये गुफ्तगू उनको जेब नहीं देती। एम्पायर जो हैं वो पाकिस्तान के साथ हैं और पाकिस्तान का तकाजा ये है कि पाकिस्तान में अनारकी ना फैले। ओपोजिशन दफ़ेड़ कयो त कंहिं 10 साल इंतज़ार करणो पवंदो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त एम्पायर कंहिं सां गॾु न आहे, एम्पायर रुगो पाकिस्तान सां गॾु आहे। ओपोजिशन जो मथो खानो ख़ाली आहे, उहे सभु डी चौक में फारिग थी वेंदा। को हादसो थियो त नुक़सानु अपोजिशन खे थींदो। मौलाना फज़ल रहमान खे सम्झणु घुरिजे त मौला जट जी सियासत न हलंदी। काफ लीग वारनि खे कुझु चवंदसि त कावड़जी वेंदा। चौधरी खे सलाह आहे त इमरान खान सां गॾु हुजनि। बेतमादी रिथ साज़िश न अवामी मुतालबो आहे। सिलेक्टेड जी कहाणी जल्द ख़त्म थियण वारी आहे। हथ टोकी प्रोपोगेंडा करण PTI वारनि जी आदत आहे। हाणे वज़ीर आज़म जलसनि में गारियूं ॾियण ते लही आयो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़ांगी TV के इंटरव्यू। GDA सां ॻाल्हियूं ऐं MKM सां गॾिजी हलण जी ख़्वाहिश ज़ाहिर कंदे चयाईं पीपल्स पार्टी ऐं MKM जो वर्किंग रिलेशनशिप ज़रूरी आहे। साज़िश तहत PP ऐं MKM वर्किंग रिलेशनशिप खे नुक़सान पहुचाए वियो। बेतमादी रिथ ते वोटिंग वारे ॾींहुं हासिल यकीनी बणाई वञे। अॻूणे इस्तरासी पुलिस ज़रदारी जो पार्लिमानी मेंबरनि खे ख़त लिखियाई। के मेंबर पार्लिमानी पार्टी जी पॉलिसी ख़िलाफ़ या ॼाणी वाणी इजलास में शिरकत न कई त उन ख़िलाफ़ आर्टिकल 3(a) तहत कार्रवाई कई वेंदी।
पीपी चेयरमैन लावल भुट्टो ज़रदारी जी बेतमादी रिथ ते कानूनी टीम सां बेहक वज़ीर आज़म क़ौमी असम्बली जे स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जे बयाननि जो जाइज़ो। मेंबरनि खे धमकाइण ते अदालत सां रुजू करण ते गौर। ज़रियनि जो चवणु आहे त कानूनी टीम दरख़्वास्त जी तयारी शुरू करे छॾी आहे। जल्द हाई कोर्ट सां रिव्यू कयो वेंदो। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म खे सवात में रखियल सुभाणे वारे जलसे में शिरकत खां रोके छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त मकानी चूंडनि जे करे को बि ऑफिस होल्डर जलसे में शिरकत नथो करे सघे। एमकेएम वफ़द जी लीगी सदर शहबाज शरीफ ऐं फजल रहमान सां मुलाक़ात। सियासी राब्तनि में तसलसल ते सलाह मशवरा। मुतहदा अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी शहबाज शरीफ ऐं मौलाना फजल रहमान खे सुभाणे शाम 5 वॻे ॿीहर मुलाक़ात जी दावत ॾेई छॾी। पधराई मूजिबि मुलाक़ात पार्लियामेंट लॉजिस में थींदी। एमकेएम जे शहबाज शरीफ ऐं फजल रहमान सां गॾु पार्टी वफ़दनि खे बि दावत। काफ लीग हुकूमत ऐं अपोज़िशन खे जलसा मुलतवी करण जी अपील करे छॾी। चौधरी शुजात हुसैन चयो आहे त अपोज़िशन त जलसनि जी सियासत कंदी आहे, पर हुकूमत बि जलसनि में लॻी वई आहे। हाराइण ऐं खटण खे अनाज जो मसइलो बणाइण बदिरां वोटिंग में हिसो वरितो वञे। ॿई धिरियूं कारकुननि खे दफ़ेड़ जो रस्तो न ॾेखारनि। दफ़ेड़ जो फ़ाइदो दुश्मन क़ुवतनि खे थींदो। एस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत धार धार न आहे, ॿिन्ही खे गॾिजी हलणो पवंदो आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक चयो आहे त ही सभु माण्हू इमरान ख़ान ख़िलाफ़ गॾु थिया आहिनि, पर यकीन ॾियारां थो त हुकूमत केॾांहुं बि न पई वञे। असां जाइतादी अस सां ई रहंदा। सियासी पार्टियुनि जूं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि। कई इख्तलाफात है जुल्फ़िकार अली भुट्टो से, लेकिन मैं आज ये कहता हूँ कि वो एक खुददार लीडर था। वो पाकिस्तान की गैरत के लिए खड़ा होता था। उसने इस्लामिक कॉन्फ्रेंस बनाई, मुसलमान दुनिया में लोगों को इकट्ठा किया। वो किसी का गुलाम नहीं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा गुण ॻाइण लॻो। चवे थो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़ुददार अॻवान हो, हू कंहिंजो गुलाम न हो ऐं पाकिस्तान लाइ विढ़ंदो हो। उन लाइ माण्हुनि खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ते फ़ख़्रु आहे। सिपा सलाह जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। भारत खां मिसाइल फायर थियण ते ॻणतीअ जो इज़हार। भारत तरफ़ां हादसो करार ॾिनल वाक़ियो वॾी तबाही जो सबबु बणिजी सघे पियो। अहिड़ा वाक़िया इलाक़ाई अमन ऐं सलामती लाइ संगीन ख़तरो बणिजी सघनि था। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस जो लाॻापियल आलमी फोरम ते मामले जो नोटिस वठण ते ज़ोर। ISPR मूजिबि कॉन्फ्रेंस दौरान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी हिदायत कई त 23 मार्च जी परेड ऐं OIC परॾेही वज़ीरनि जे इजलास लाइ सिक्योरिटी जा जामा इंतज़ाम यकीनी बणाया वञनि। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर आरिफ अलवी समेत PTI क़यादत खे बरी करे छॾियो। शाह महमूद कुरैशी, असद उमर, परवेज़ खटक ऐं शफ़क़त महमूद बि आज़ा। अदालत शौकत यूसुफजई, एजाज चौधरी, अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन जी बि केस मां बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई। सिंध सरकार जो सिंध सुपर लीग फुटबॉल कराइण जो ऐलान। रांदियुनि बाबति वॾे वज़ीर जे सलाहकार अरबाब लुत्फ़ुल्लाह चयो आहे त लीग में 10 टीमूं हिसो वठंदियूं। कुल 23 मैचूं मुनक़िद कयूं वेंदियूं, जेकी कराची में थींदियूं। सुपर लीग में मुक़ामी रांदीगर हिसो वठंदा, जंहिं सां मुक़ामी रांदीगरनि जो टैलेंट उजागर थींदो। बहितर परफॉर्म कंदड़ रांदीगरनि खे आलमी लेवल ते खेॾण जा मौक़ा बि मिलंदा। हैदराबाद में खाना बदोश नींगरी ज़्यादती बाद कलो कपे क़त्ल। संदसि लाश कखामे जुगे माहत। वालदेन कम ते वियल हुआ। नींगरी घर में अकेली हुई त वाक़ पेश आयो। पुलिस जो चवणु आहे त नींगरी नैना कोहली खे ज़्यादती बाद गलो कपे क़त्ल कयो पियो। वाक़े वारे हंध तां क़त्ल में इस्तेमाल थियल छुरी बि हथ आई। DIG हैदराबाद जो मामले ते नोटिस। SSP खां रिपोर्ट तलब। जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करण जी हिदायत। झिरक भरिसां कोयले जी खाण में धिक किरण सबबि पोरीअ दबजी फौत। वॼणा ज़ख़्मी। फौतिन में नज़ीर मोहम्मद ऐं शेर मोहम्मद शामिल।
जख्मी थियल हुसैन सेब ऐं ज़बुल्ला गंधी जो भी हालत में अस्पताल मुंतकिल। सिजावल में काठिन जे ढिके ते कम कंदड़ मज़दूरन में मामूली ॻाल्हि तां झेड़ो, कुहाड़ लॻण सबब 25 वरिये जो रज़ा मोहम्मद पहवर मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। शहदादकोट भरिसां 5 वरिये जो हमूद मस्तोई तालाब में बुॾी फौत, लाश घर पहुचाइण ते कोराम, फौतीनी गरजी अमर खे बेहोशी जा दौरा।